फैज़गंज में जस्कम पारां न्यास कालानी पेंडी अगवाणी में तकरारी केनालन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। केनालन खिलाफ एहतजाज में हारी वकील शागिर्द ऐं ॿिया हज़ारे माण्हू शरीक थिया। अगवाण जो चवणु आहे त पाणी ते धाड़े सव समूरी सिंध रोड ते आहे। केनाल मनसूबो फौरी तौर ते रद्द कयो वञे। अहम ख़बर ही अवां खे ॾियूं पिया फैज़गंज खां त फैज़गंज में जस्कम पारां न्यास कालानी ऐं बेंडी अगवाणी में तकरारी केनालन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। केनालन खिलाफ एहतजाज में हारी वकील शागिर्द ऐं ॿिया हज़ारे माण्हू शरीक आहिनि। अगवाण जो चवणु आहे त पाणी ते धाड़े सव समूरी सिंध रोड ते आहे। केनाल मनसूबो फौरी तौर ते रद्द कयो वञे। अहम ख़बर खां हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाही ॾींदा हलूं। फैज़गंज में जस्कम पारां न्यास कालानी बेंडी अगवाणी में तकरारी केनालन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। केनालन खिलाफ एहतजाज में हारी वकील शागिर्द ऐं ॿिया हज़ारे माण्हू शरीक आहिनि। अगवाण जो चवणु आहे त धाड़े सव समूरी सिंध रोड ते आहे। केनाल मनसूबो फौरी तौर ते बंदि कयो वञे। फैज़गंज में जस्कम पारां न्यास कालानी बेंडी अगवाणी में तकरारी केनालन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। केनालन खिलाफ एहतजाज में हारी वकील शागिर्द ऐं ॿिया हज़ारे माण्हू शरीक आहिनि। अगवाण जो चवणु आहे त पाणी ते धाड़े सव समूरी सिंध रोडनि ते आहे। केनाल मनसूबो फौरी तौर ते रद्द कयो वञे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे फैज़गंज में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर इरशाद लाशाही सां। इरशाद, आगाही ॾिजो जस्कम पारां जेको एहतजाज कयो वियो आहे कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी, जस्कम शहीद बशीर खान कुरैशी जे सॾ ते पक्का चांग शहर में हज़ारे माण्हुनि जो मेड़ पहुची वियो आहे, जंहिंमें सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाण हारी शागिर्द वकील तोड़े आबादगार शरीक आहिनि, जिते मरकज़ी क़यादत डॉक्टर नियाज़ कालानी, पूनल सारियो, शाज़ खादिम, प्रोफेसर राज राजपर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में केनाल नामंज़ूर ज़मीननि ते वालार नामंज़ूर जा उभ ॾारींदड़ नारा हया पिया वञनि। इन मौक़े ते अॻुवाण चयो त सिंधु जे पाणी ते धाड़े ख़िलाफ़ समूरी सिंध सुजाग थी वई आहे। हिननि चयो त हीअ तहरीक MRD वारी तहरीक खां बि वॾी आहे, जंहिंमां हाणे साबित थी वियो आहे त ज़मीननि जी वालार हुजे, सिंधु जे पाणी ते कब्ज़ो हुजे या वसीलनि जी फुल लुट जेका टिके अरसे खां जारी आहे, उहा हाणे सिंधियुनि जी सुजागी पद ख़तमु थियण जे वेझो आहे। हिननि चयो त जल्द बबरलो वटि तारीख़ी धरणो हणी पंजाब जी आमदरफ़्त जा रस्ता बंदि कया वेंदा ऐं 20 अप्रैल ते कराची प्रेस क्लब आॾो आख़िर दम ताईं अलामती बुख हड़ताल कई वेंदी। हिननि चयो त सिंधु दरिया जियापो आहे, कंहिं बि सूरत में पाणी ते धाड़ो हणणु न ॾींदासीं। ठीकु आहे इरशाद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।